दोस्तों अॼु 24 तारीख़ ते कुझु ककर जेके आहिनि बलोचिस्तान मां ऐं पंजाब मां दाख़िल थी सघनि था। यादि रहे थी मग़रबी सिस्टम में पहिरीं बि चई चुको आहियां त अॼु 24 अगस्त ते उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में उन सां गॾोगॾु विचोली सिंध जे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था। इन सां गॾु गजगोड़ सां गॾु मतिलबु हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी। पंजाब में इन वक़्तु मग़रबी सिस्टम ऐं मॉनसून जी कुझु सपोर्ट जे करे बरसातूं थियनि पियूं त उन जा असरात जेके आहिनि मग़रबी सिस्टम जा सिंध में अॼु हूंदा, अॼु ऐं सुभाणे। त कुझु ककर ठहंदा ऐं को वॾो सिस्टम न आहे, का वॾी बरसाति न थींदी, परेशान न थियो। ना ई इन सिस्टम अॼोके ॾींहं में पूरी उत्तर सिंध वसंदी। पर अलाह जे अॻियां देरि न आहे, अगरि चाहे त पूरी उत्तर सिंध वसाए सघे थो, छो त बरसातूं घटि पियूं आहिनि, दुआऊं कनि पिया ऐं खजूं बि हाणे निकिरी पियूं आहिनि, उहे बि हाणे चवनि था त बरसाति वसे। बहरहाल हीउ जेको सिस्टम कमज़ोर आहे ऐं सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयूं त ककर कुझु इलाइक़नि में दाख़िल थींदा, कुझु इलाइक़नि में ककर ठहंदा, अचड़ो थर, उनखां पोइ नवाबशाह, खैरपुर, सखर, लाड़काना, नौशरो फिरोज़, दादू, सेवण शरीफ़, बाई पांदी, कंबर, शहदाद कोट, जेकबाबाद, कशमोर, बीरपुर, माथेलो, मतिलबु इन्हनि इलाइक़नि में किथे किथे ककर ठही सघनि था। पूरी इहे जेके इलाइक़ा आहिनि पूरा इहे न वसंदा, सिर्फ़ु कुझु इलाइक़नि में ककर ठहंदा, किथे किथे बरसाति थी सघे थी। सिस्टम जा सिर्फ़ु आसरात आहिनि। उन सां गॾु अगरि ॻाल्हि कयूं त ॾखण सिंध में फ़िलहालु के ख़ासि इम्कान न आहिनि, ॾखण जूं हवाऊं जारी रहंदियूं। बहरहाल कुझु गर्मी वधंदी ऐं सामूंडी ककर जेके आहिनि अञा बि इहे हलंदा रहंदा, छो त हिन वक़्तु थरपारकर, उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं कराची, बद्दीन, ठट्टा, सजावल, साहिली पट्टी जेके बि इलाइक़ा आहिनि, इन्हनि इलाइक़नि में सामूंडी ककर जेके आहिनि उन हलनि पिया। जंहिं सबबु अगरि ॻाल्हि कयूं त जेके काफ़ी दोस्त पुछनि पिया त हीअ सामूंडी ककर कॾहिं ख़तमु थींदा, उन दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जॾहिं को बरसाती सिस्टम वेझो ईंदो, मतिलबु ताक़तवर बरसातूं वसंदियूं, पोइ ई मौसम साफ़ थी वेंदो। बहरहाल फ़िलहालु हिकु हफ़्ते ताईं जेके आहिनि सामूंडी ककर जेके आहिनि जारी रहण जा इम्कान आहिनि। त को अहिड़ो ख़ासि सिस्टम सिंध में नज़र न पियो अचे। सिंध ऐं बलोचिस्तान में मग़रबी सिस्टम जा सिर्फ़ु आसरात हूंदा ऐं हाणे ॾखण जी हवाउनि में घटिताई ईंदी, इन जे करे गर्मी पद वधण जा इम्कान आहिनि। ऐं पहिरीं बि चई चुको आहियां वीडियो में, अॼु बि चवां पियो, इन जे करे कुझु मग़रबी सिस्टम जा आसरात आहिनि, किथे किथे ककर ठही सघनि था अॼु ऐं सुभाणे। उन मां हल्की दरमियानी बरसाति थी सघे थी। यादि रहे थी मग़रबी सिस्टम जा आसरात आहिनि, ककर किथे किथे स्ट्रॉन्ग थी विया त गजगोड़ ऐं हवा वधीक हूंदी, हिन जे करे एहतियात लाज़मी कजो अगरि किथे ताक़तवर ककर ठही विया। बाक़ी हिन में का ख़ासि बरसाति न आहे। त को अहिड़ो ख़ासि सिस्टम मॉनसून जो फ़िलहालु नज़र न पियो अचे। राजस्थान, गुजरात, सिंध ऐं बलोचिस्तान में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहिनि। सिर्फ़ु उत्तर सिंध ऐं उत्तर बलोचिस्तान ऐं ओभर बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जे करे ककर ठही सघंदा, किथे किथे बरसाति थी सघे थी। दोस्तों ॾखण जी हवाउनि में काफ़ी घटिताई थी वई आहे। अञा बि अगरि ॻाल्हि कयूं त अचण वारे ॾींहंनि में कुझु मतिलबु इन ब्रेक लॻण जा इम्कान आहिनि, जीअं सबबु गर्मी में इज़ाफ़ो थींदो। मौसम में का बि तब्दीली थिए त इनशाअल्लाह उनजी तव्हांखे वक़्त ते मालूमात ॾियण जी कोशिशि कंदासीं। उत्तर सिंध जा कुझु दोस्त आहिनि जेके कमेंट कनि था त हेल बरसातूं न आहिनि पियूं, तव्हां हर वारे मथो था हणो ऐं हेल साल मॉनसून कमज़ोर वियो। उन्हनि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां शायदि तव्हां असांजे पेज में नया आहियो। मूं जनवरी में शुक्र अल्हम्दुलिल्लाह सां लख एहसान जनवरी में ई चई चुको आहियां त हिन साल एल निनो अचे पियो ऐं जॾहिं बि इहो फैक्टर ईंदो आहे उन साल मॉनसून घटि वसे थो। त जनवरी में ई रिपोर्ट आऊं ॾेई चुको आहियां ऐं जेके शक हुजे त हुनजी मतिलबु 31 जनवरी ते वञी सर्च कंदो, मुंहिंजी वीडियो अञा बि मौजूदु आहे ऐं तव्हां वञी कमेंट बि चेक कयो, तारीख़ बि चेक कयो, ठीकु आहे। मूं त चयो त हिन साल 80% चांस आहिनि, बहरहाल 100 जा 100% हाणे चांस थी विया आहिनि ऐं तव्हां ॾिसो पिया हालत त मॉनसून अञा ताईं कमज़ोर आहे। सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते में कुझु चांस नज़र अचनि पिया थर पार कर अचो थर में, बहरहाल उनजी रिपोर्ट तव्हांखे वक़्त ते ॾींदासीं। मौसम आहे रोज़ ब रोज़ चेंज थिए थो, तब्दील थिए थो ऐं जीअं का तब्दील नज़र आई तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी कुर्ब।